शहर उमरकोट खां तक़रीबन 1 किलोमीटर ॿाहिरि कुनरी रोड ते ही माग मूमल जी माड़ी या मूमल जी मढ़ी जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन माग खे मशहूर इश्किया दास्तान मूमल राणे सां मंसूब कयो वञे थो। चवनि था त हिते मूमल जो महल हो, जॾहिं त किन जे नज़दीक हिते राणे मेंदरे जो महल हो, पर हिन मुतालिक़ का बि मुस्तनद रिवायत नथी मिले। कुझ जे नज़दीक मूमल जी माड़ी घोटकी वेझो हुई, जिते अॼु बि माथेलो रोड ते मूमल जी माड़ी सां मंसूब खंडरात मौजूद आहिनि। चवनि था त मूमल जो वालिद राजा नंद इन ही इलाइक़े जो हो। जनाब M.H. पेंवर साहिब मूमल ऐं राणे मेंदरे जे किस्से खे मन घड़त कोठिन था, पर अक्सर तारीख़दान मूमल राणे जे किस्से खे नीम हक़ीक़ी दास्तान कोठिन था। कुझ तारीख़दाननि मुताबिक़ जैसलमेर ॾांहुं वेंदड़ वाट ते लुडाणू नाले हाकिड़े दरिया जी हिकु छाड़ हुई, जेको सूमरनि जे दौर में सुकी वियो। मूमल जो काक महल उन ई लुडाणे ते हो। बहरहाल मौजूदा वक़्त में उमरकोट शहर ॿाहिरां मौजूद मूमल जी माड़ी जे नाले सां मंसूब ही माग लॻभॻि 3 फुट ऊचे दड़े जी सूरत में मौजूद आहे। हिते सिरूं, ठिकरात ऐं पत्थर घणी मिक़दार में टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि था। हिन माग जी कुझ एराज़ी ते हाणे कब्ज़ो थी चुको आहे, जो हिते अॾावतूं करे हिन माग खे नुक़सान पहुचायो वञे पियो। ही माग बि सिंध सुहारी जे उन्हनि क़दीम मागनि मंझां आहे, जेके मुस्तनद ऐं तफ़सीली तहक़ीक़ लाइ ख़फ़्तगान ख़ाक जे इंतज़ार में आहिनि, ऐं हिन कम लाइ तारीख़ जे आलिमनि खे हिकु मुअद्दिबाना गुज़ारिश अर्ज़ रखिजे थी।